ठटे मां वाक़िया खे कंदासीं। ठटे वेझो गुलामुल्ला लॻो टेमा बख़्श गाह में प्राइमरी स्कूल जी छित जा चापुड़ किरी पिया। छित जे हेठां दॿिजी 5 शागिर्द ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मी शागिर्दनि में शहज़ाद अली अब्बास, इरफान, नूर मोहम्मद शामिल आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ से शेयर कई पिया। ठटे वेझो गुलामुल्ला लॻो टेमा बख़्श गाह में प्राइमरी स्कूल जी छित जा चापुड़ किरी पिया आहिनि। छित जे हेठां दॿिजी 5 शागिर्द ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मी शागिर्दनि में शहज़ाद अली अब्बास, इरफान, नूर मोहम्मद शामिल आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां ठटो मां शेयर कई पिया। ठटे वेझो गुलामुल्ला लॻो टेमा बख़्श गाह में प्राइमरी स्कूल जी छित जा चापुड़ किरी पिया आहिनि। छित जे हेठां दॿिजी 5 शागिर्द ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि में शहज़ाद अली अब्बास, इरफान, नूर मोहम्मद शामिल आहिनि। ठटे वेझो गुलामुल्ला लॻो टेमा बख़्श गाह में प्राइमरी स्कूल जी छित जा चापुड़ किरी पिया आहिनि। छित जे हेठां दॿिजी 5 शागिर्द ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मी शागिर्दनि में शहज़ाद अली अब्बास, इरफान, नूर मोहम्मद शामिल आहिनि। ठटे मां तफ़सील मालूम कंदासीं रहमतुल्लाह छुटो खां। जी रहमतुल्लाह, आगाह कजो। जी हाँ, ठट्टो जे मीरपुर साकर तहलके के गुलामुल्ला शहर लग ॻोठ इमा बख़्श गांव में प्राइमरी स्कूल जे चापुड़ा किरी पिया आहिनि, जे नतीजे में 5 शागिर्द ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मी शागिर्दनि में शहज़ाद अली अब्बास, इरफान, नूर मोहम्मद ज़ख़्मी थिया आहिनि, जिन खे मक़ामी अस्पताल रूरल हेल्थ सेंटर वर पहुचायो वियो, जिते उन्हनि खे इलाज मरम पट्टी खां पोइ उन्हनि खे घर उमाणे वियो। जी महिरबानी रहमतुल्लाह, तफ़सील जे लाइ।